अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तो, छा तव्हां ॼाण चाहींदा त करबला जे वाक़िआत जो मुख़्तसर पस मंज़र छा हो ऐं वाक़िआत करबला खे ॿुधणु या उन्हनि जो ज़िक्र करणु उन जा कहिड़ा फ़ाइदा थी सघनि था या आहिनि, ऐं हज़रत अल्लामा शफ़ी औकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ छा आहे। अॼु इंशाअल्लाह अज़्ज़ वजल पाण इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं, पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त करे वठो, दुरूद पाक पढ़ी वठो, सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तो, ही जेका असांजी नई सीरीज़ आहे शामे करबला इन सिंधी, इंशाअल्लाह उन जो पहिरियों लेक्चर आहे ऐं असां हिन सीरीज़ में वाक़िआत करबला खे मुस्तनद रिवायतुनि जी रोशनी में पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करण जी कोशिशि कंदासीं। अॼु जो जेको पंहिंजो पहिरियों लेक्चर आहे उन में पाण मुख़्तसर वाक़िआत करबला जो पस मंज़र उन ते ॻाल्हि कंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे हज़रत अल्लामा शफ़ी औकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जो तारुफ़ बि पेश कंदासीं ऐं आख़िर में ॻाल्हि कबी त वाक़िआत करबला खे ज़िक्र करण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। दोस्तो, शामे करबला जोरो जफ़ा ऐं ज़ुल्म इस्तिबदाद जी करबनाक वाक़िआत जी रुएदाद आहे, जेके रुसवाए ज़माना ऐं मख़लूक़ में ज़लील तरीन मख़लूक़ यज़ीद पलीद ऐं उन जे साथियुनि जे सबबु ख़ानवादाए रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा तरीन हस्तियुनि खे ये वाक़िआत पेश आया हुआ। अञा नबी करीम अलैहिस्सलाम के दुनिया मां परतो कंदे महज़ 50 साल बि न गुज़रिया हुआ जो 61 हिजरी में इराक़ जे शहर कूफ़े जे वेझो करबला जे मक़ाम ते फ़र्ज़ंदे रसूल इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो खे उन्हनि जे साथियुनि ऐं पंहिंजे घर वारनि जे साम्हूं लश्कर यज़ीद जेको आहे सो शहीद करे छॾियो। तारीख़ में इहा ॿी मज़लूमाना शहादत हुई। उन खां पहिरीं जेके इस्लाम जा टियां ख़लीफ़ा हुआ हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हो, उस्मान ज़ुन नूरैन, उन्हनि खे बि शहीद करण वारा जेके हुआ उहे बि मोमिन हुजण जा दावेदार हुआ ऐं उन्हनि बि नबी अलैहिस्सलाम जे शहर मदीने में इहा शहादत कई ऐं उन खां पोइ हज़रत अली मुश्किल कुशा करमल्लाहु ताला वजहुल करीम के शहीद करण वारो जेको शख़्स हो उन बि पंहिंजे मोमिन हुजण जी दावा कई हुई। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको ख़िलाफ़त जो जेको वक़्तु आहे, टाइम पीरियड आहे, उहो आहे 30 साल ऐं ख़िलाफ़त जो जेको 30 साल जो जेको दौरु आहे उहो इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे 6 महीननि जी जेका हुकूमत आहे, ख़िलाफ़त आहे, उन ते इहो ख़िलाफ़त जो दौरु ख़तमु थिए थो ऐं उन खां पोइ सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं ख़लीफ़ा मुक़ररु थियनि था त उन्हनि जे दौरे ख़िलाफ़त खे ख़िलाफ़त कोन थो चयो वञे, मुलूकियत चयो थो वञे। मुलूकियत यानी बादशाहत। त चवण जो मक़सदु इहो आहे त सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु बि सहाबी इब्न सहाबी हुआ ऐं नबी अलैहिस्सलाम जा कातिब हुआ, यानी कि जॾहिं नबी अलैहिस्सलाम ते वही ईंदी हुई त उहे लिखाईंदा हुआ, नबी अलैहिस्सलाम उन्हनि खां लिखाईंदा हुआ ऐं उन्हनि जी जेका भेण हुई हज़रत अमीर मुआविया जी उम्मे हबीबा, उहा नबी अलैहिस्सलाम जे निकाह में हुई, त हीअ अहले बैत में बि अमीर मुआविया जो शुमारु थिए थो। त चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जूं नियतूं तमामु घणियूं सुठियूं हुयूं ऐं उन्हनि जी नियत इहा हुई त खून रेज़ी न थिए ऐं अमन अमान सां ख़िलाफ़त जो, यानी उन्हनि जॾहिं विसाल जो टाइम अची वियो उन्हनि चाहियो थिए त अमन अमान सां जेको आहे हुकूमत जी मुंतक़िली थी वञे। त उन्हनि मशवरो कयो हो पंहिंजे साथियुनि सां पंहिंजे पुटु यज़ीद जे बारे में, त उन खे वली अहद मुक़ररु कजे या न कजे। त उन मशवरे में इहा ई ॻाल्हि आई हुई त यज़ीद खे जेको आहे सो इहो मुक़ररु न करणु घुरिजे। अञा इहे मशवरा ई हुआ जो अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु दुनिया मां परतो करे विया ऐं यज़ीद पाण बज़ाते ख़ुदि जेको आहे सो तख़्त ते अची ज़बरदस्ती वेही रहियो ऐं पोइ छा कयो उन ते पाण ॻाल्हि कंदासीं। इहो त जॾहिं यज़ीद जेको आहे सो पाण तख़्त ते अची वेही रहियो त जेके हिजाज़ यानी मके मदीने ऐं इराक़ जा जेके मुसलमान हुआ उन्हनि अलबत्ता यज़ीद जी जेको आहे सो इमारत जेका हुई यानी अमीर हुजण या हुकूमत या ख़िलाफ़त उनखे एक्सेप्ट कोन कयो ऐं पोइ
सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु अज़ीमत जी राह इख्तियार कई। अज़ीमत हिकिड़ो हूंदो आहे रुख़सत, हिकिड़ी हूंदी आहे अज़ीमत। रुख़सत इहो आहे त जॾहिं तव्हांजी जान ते अची वञे तॾहिं इस्लाम चवंदो आहे जेकर तव्हां सफ़ा बुख ते आहियो ऐं तव्हां ज़िंदा बचण जे लाइ जेकॾहिं हराम खाई सघो था भले खाई पंहिंजे पाण खे बचायो, इहा हूंदी आहे रुख़सत। पर अज़ीमत छा आहे त रुख़सत हूंदे सूंदे बि माण्हू क़ुर्बान थी वञे। त इमाम हुसैन जी शान इहा हुई जो हुननि रुख़सत ते अमल कोन कयो, उन्हनि अज़ीमत इख़्तियार कई ऐं नबी अलैहिस्सलाम जे दीन खे बचाइण जे लाइ जेको आहे सो पंहिंजी ऐं पंहिंजे घर वारनि जी जेका आहे इहा इंतिहाई वॾी जेका आहे क़ुर्बानी ॾिनी। उन तफ़सील पाण अचण वारी वीडियोज़ में इंशाअल्लाह पाण ज़िक्र कंदासीं इन्हनि वाक़ियात जी। पर अॼु जेका मूंखे ॻाल्हि इहा ॿुधाइणी हुई त सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो जा जेके पाण करबला जा वाक़िया ॿुधूं था तारीख़ में उहे ईअं ई बयानु थींदा पिया आहिनि। पर हींअर जेको 100-150 साल जो टाइम गुज़रियो आहे जॾहिं खां इस्लाम पहिरीं कोन इस्लामी ख़िलाफ़त जो दौरु हो ख़तमु थी अंग्रेज़नि जो दौरु अची वियो ऐं पोइ हींअर वरी पाकिस्तान ठही वियो। चवण जो मक़सदु इहो आहे त 100-200 साल थिया आहिनि जो कुझु हथ ठोकिया हिकिड़ा अलामा फ़हामा ऐं मुहक़िक़ हथरादू टाइप यूट्यूबर टाइप जेके इंजीनियर टाइप जेके कुझु पैदा थी विया आहिनि उहे जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो यज़ीद खे जेको सो जन्नती करार ॾियणु शुरू करे छॾियो आहे ऐं यज़ीद पलीद खे जेको आहे सो अमीरुल मोमिनीन ख़लीफ़ा आदिल अलाए छा छा चवनि पिया। त चवणु मक़सदु इन फितने खे ख़तमु करण जे लाइ ऐं उन्हनि ऐं जेके इहे ख़ारिजी क़िस्म जा माण्हू जेके अहले बैत जा दुश्मन आहिनि उन्हनि जी कोशिशि इहा हुई त जेको अहले बैत जी जेका मोहबत आहे उहा मुसलमाननि जे दिलनि मां निकिरी वञे त उन जे लाइ उन्हनि किताबूं लिखियूं। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहो जेको फितनो हो जेको अहले बैत जो दुश्मन हो इन फितने खे ख़तमु करण जे लाइ पोइ अलाह ताला बि हिकिड़ी शख़्सियत खे पैदा कयो। उन शख़्सियत जो नालो हो हज़रत अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह। हाणे अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जूं जेके दीनी ख़िदमतूं आहिनि उहे त तमामु घणियूं आहिनि पर पाण हिते ॻाल्हि कंदासीं त उन्हनि 2 किताबूं लिखियूं तमामु अहम तरीन। हिकिड़ी किताब जो नालो आहे यज़ीद पलीद और इमाम पाक ऐं ॿी किताब जो नालो आहे शाम करबला। त चवण जो मक़सदु इन्हनि ॿिन्ही किताबुनि में इहे जेके फितना हुआ जंहिं ते इमाम हुसैन जे बारे में जेके बेअदबियूं कयूं वयूं हुयूं उन्हनि जो अहिड़ो त जवाबु ॾिनो वियो। ऐं चवण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि किताबुनि में मुस्तनद रिवायतुनि जे ज़रिए पूरे वाक़िया करबला खे जी शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला बयानु कयो आहिनि उनजी मिसाल कोन थी मिले। हीअ जेके पंहिंजी वीडियोस पाण ठाहींदासीं अॻियां इंशाअल्लाह त उन जो जेको असुलु ख़ुलासो उहा इहा ई किताब ऐं इंशाअल्लाह मां रिवायतूं सभई शाम करबला किताब जेका आहे उन मां ई तव्हां सां बयानु कंदुसि। त चवण जो मक़सदु इहो आहे हिकिड़ी ॻाल्हि त थी वई इहा पर थोरो सो पाण ज़िक्र अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जो बि पाण करे था वठूं। हाणे अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जो पैदाइश जो साल आहे 1929 1929 ऐं इंतकाल जो साल आहे 1984 यानी 55 ईयर्स 55 साल हुननि जी उमिरि रही। ऐं 1984 में जेको आहे सो हुननि जो नमाज़ जनाज़ा कीअं पढ़ाई हुई ग़ज़ाली जे दौरान हज़रत अल्लामा सईद अहमद काज़मी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जेको आहे सो हुननि जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई हुई। पर आउं तव्हांखे थोरो सो हिकिड़ो मिसाल थो ॾियां जेका तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां टीवी ते ॾिठो हूंदो हज़रत अल्लामा कोकब नूरानी साहिब खे तव्हां ॾिसंदा हूंदा। इहे पुट आहिनि कंहिंजा अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जा। ऐं तव्हां मुंहिंजे मुर्शिद खे यकीनन अमीर अहले सुन्नत मौलाना इलियास क़ादरी दामद बरकातुहुल आली तबलीग जो जेको सिलसिलो शुरू कयो हो दावत इस्लामी जो कमु स्टार्ट कयो हो 1981-82 में त उन्हनि कमु स्टार्ट कयो हो गुलज़ार जामा मस्जिद गुलज़ार हबीब खां। त गुलज़ार हबीब मस्जिद में उन टाइम ते केरु हुआ अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह हुआ। यानी कि उन खां पोइ अमीर अहले सुन्नत उतां खां कमु स्टार्ट कयो हो पंहिंजो दीन जो। अॼु त माशाअल्लाह तव्हां ॾिसो दावत इस्लामी पूरी दुनिया में आहे ऐं 100 खां वधीक शोबनि में दावत इस्लामी कमु करे पई। पर जेको दावत इस्लामी जो जेको इब्तिदाई स्टार्टिंग टाइम हो उन टाइम ते अमीर अहले सुन्नत ते हथु रखण वारा शफ़क़त करण वारा हौसला अफ़ज़ाई करण वारा अकाबिर उलमा अहले सुन्नत में केरु हुआ अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह हुआ जिन जी बरकत सां उन्हनि जे नूर नज़र सां दावत इस्लामी ॾिसो किथे ऐं केतिरी ख़िदमत करे पई। पर चवण जो मक़सदु इहो आहे हिकिड़ी अचा मुंहिंजो ज़ाती इंट्रैक्शन मूं अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जो हिकिड़ो ऑडियो बयानु ॿुधो हो जेको 2 कलाक 2.5 कलाक जो हो ऐं उहो हो पूरो वाक़िया करबला ते ऐं उहो अञा बि यूट्यूब ते आहे। ऐं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त तव्हां बि जेकॾहिं पूरे वाक़िया करबला खे हिकिड़े बयान में ॿुधणु चाहियो था
उहो 3.5 कलाक वारो तव्हां वाक़ियो ॿुधो, ईअं महसूसु थींदो जीअं अलामा शफ़ी ओकाड़वी अखियुनि जे साम्हूं करबला में मौजूदु आहिनि, जेको करबला में हिकिड़ो वाक़ियो थिए पियो उनखे ॾिसी करे ॿुधाइनि पिया, ऐं जेका उन्हनि जी कैफ़ियत आहे वजदानी, तव्हां इनशाला उहो बयानु ॿुधो तव्हांखे अहिड़ो सुकून मिलंदो। इहो त मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती इंट्रैक्शन। पर चवण जो मक़सदु इहो आहे त चवण जो मक़सदु सिंपल सो इहो आहे त अलामा शफ़ी ओकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह, अच्छा इहा जेका किताब आहिनि शाम करबला, उनजी स्टार्टिंग में अलामा कोकब नूरानी जेको सो तमहीद यानी स्टार्टिंग में जेको तारुफ़ ॿुधायो आहे, उन मां ई 2 टे पॉइंट्स तव्हांखे ॿुधाए वेठो त 3000 माण्हू जेके आहिनि उन्हनि अलामा शफ़ी ओकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जे हथ ते इस्लाम क़बूल कयो, ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जेके आख़िरी 40 साल हुआ यानी 18000 इज्तिमाआत में हर राति अलामा शफ़ी ओकाड़वी बयानु कंदा हुआ। त चवण जो मक़सदु इहो आहे, इहो हिकिड़ो रिकॉर्ड आहे। उन्हनि जूं तमामु घणियूं किताबूं आहिनि, मशहूरु किताबूं आहिनि जीअं ज़िक्र जमील, ज़िक्र हुसैन, आईना क़यामत, यज़ीद पलीद और इमाम पाक, ऐं शाम करबला, जाम सारियूं किताबूं आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे किताबूं आहिनि। उन खां पोइ चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि दर्स निज़ामी किथां कई, अलामा सईद अहमद काज़मी साहब खां कई। 1947 में उहो ओखाड़ा अची हलिया, ऐं पाकिस्तान जी जेका तहरीक हुई उन्हनि में उन्हनि जो अहम तरीन हिसो हो। 1952-53 में उन्हनि तहरीक ख़त्म नबूअत में वॾो हिसो वरितो हो। इन तहरीक जे बारे जी तफ़सील जे बारे में पोइ करे पाण वीडियो ठाहींदासीं, पर उहा बि तहरीक ख़त्म रिसालत जे मौज़ू ते हुई, कादियानियुनि जे ख़िलाफ़ु हुई। उन में ई जेल बि विया हुआ, ऐं जेल दौरान जेल बि उन्हनि जा 2 पुट गुज़ारे विया हुआ। उन्हनि जी घर जूं हालतूं तमामु घणियूं ख़राबु हुयूं, ऐं जेल में सिफ़ारिशूं आयूं त हिननि खे छॾियो वञे। पोइ जेलर उन्हनि खे चयो त जेकॾहिं तव्हां मुआफ़ीनामो लिखी ॾियो त तव्हांखे आउं छॾे थो ॾियां, सिफ़ारिशूं तव्हां जूं आहिनि। त हिननि चयो त मुआफ़ीनामे जो त को सवाल ई कोन थो पैदा थिए, आउं त नबी अलैहिस्सलाम जे ख़त्म रिसालत जे मक़सद जे तहत अंदरि जेल में आहियां, उहो जेको आहे सो मुआफ़ीनामे जो त सवाल ई कोन थो पैदा थिए। उन खां पोइ वरी उन्हनि खे नज़रे बंदि कयो वियो, सहूबतूं वधियूं। 1965 में जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया जी जंग लॻी, उन्हनि में इन्हनि सॼे मुल्क में तूफ़ानी दौरा कया ऐं जज़्बा जिहाद ते तक़रीरूं कयूं, ऐं माण्हुनि खां चंदो इकठो कयो, जमा कयो, ऐं जेको आहे सो ईअं क़ौमी दिफ़ाई फंड में उहो चंदो जमा कयो। त चवण जो मक़सदु इहो आहे 1972 में गुलज़ार हबीब मस्जिद उन्हनि ठाराई, ऐं उन्हनि ॿियनि बि मस्जिदुनि में इमामत कई, जीअं नूर मस्जिद ऐं आराम बाग मस्जिद ऐं जामा मस्जिद ईदगाह। इन्हनि मस्जिदुनि में बि हिकिड़े मतिलबु तव्हां ऐं मेमन मस्जिद जेका कराची जी जेका वॾी मस्जिद आहे मेमन मस्जिद, उन में बि सालनि ताईं उन्हनि इमामत कई। पोइ गुलज़ार हबीब जॾहिं उन्हनि तयारु कई, पोइ गुलज़ार हबीब में ई रहिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जूं जेके ख़िदमात आहिनि, अच्छा 1970 में जेको आहे सो हू नेशनल असेंबली जा क़ौमी रुकन बि थिया। उन खां पोइ जेको आहे सो तहरीक निज़ाम मुस्तफ़ा उन जा सिपा सालार रहिया। उन खां पोइ जेको आहे सो ज़ियाउल हक़ जी मजलिस शूरा में रहिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जी ख़िदमतुनि जी जेका आहे हिकिड़ी लिस्ट आहे, पाण वरी इन्हनि ते पाण करे ॻाल्हि कंदासीं। हाणे आख़िरी ॻाल्हि पाण कंदा वठूं, उहा इहा त जेको वाक़ियात आहिनि करबला जा जेके वाक़ियात आहिनि, अच्छा इहो सॼो मूं टॉपिक इन करे ॿुधायो छो जो हाणे पाण वीडियो ठाहींदासीं न, त वीडियो में जेके रिवायतूं आहिनि, मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ी किताब आहे, ऐं ॿी कंहिं किताब न वञे ई कोन पियो। पंहिंजी सीरीज़ में मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त इन्हनि जी हिकिड़ी किताब शाम करबला, उन में जेके रिवायतूं आयूं आहिनि मूंखे उहे रिवायतूं इनशाला कोशिशि करणी आहे। ऐं मुंहिंजे लाइ इहा वॾी सआदत हूंदी आहे अगरि आउं शाम करबला इन किताब खे सिंधी में जेकॾहिं आउं मुंहिंजो ख़ुलासो पेश करण में कामयाबु थी थो वञा। तव्हां दुआ कजो मुंहिंजे लाइ, अलाह ताला मूंखे जेको इख़लास अता करे। त इहो सॼो इन करे ई मूं स्टार्टिंग में ॿुधाए छॾियो त इन मूंखे रेफरेंस सिर्फ़ु हिकिड़ी किताब आहे, ठीकु आहे। इहो मूंखे हिकिड़ी ॿुधाइणी हुई त उहो शख़्सियत केरु आहे, हिन किताब खे लिखण वारनि जी शख़्सियत कहिड़ी आहे, उहा मूं तव्हांखे ॿुधाए छॾी। पर चवण जो मक़सदु इहो त हाणे आख़िरी ॻाल्हि ऐं उहा इहा त पाण ज़िक्र इमामनि जो ज़िक्र कयूं ई छो था वजह। हाणे त इमामनि जे ज़िक्र में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं अचनि। हिकिड़ी ॻाल्हि त यादि थी अचे त दीन जी इज़त जी ख़ातिर पंहिंजे घरां निकिरणु ऐं लर्ज़ाए छॾींदड़ इंतिहाई ख़तरनाक तरीन जेके आहिनि से जेके सदमा आहिनि ऐं इंसाननि खे झिंझोड़ींदड़ जेके आहिनि मुसीबतूं आहिनि, उन्हनि में साबित क़दम रहणु ऐं पंहिंजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं पंहिंजे घर वारनि जूं लाशूं, पंहिंजे साथियुनि जूं लाशूं ॾिसी करे बि अलाह ताला जी बारगाह में कंहिं बि क़िस्म जी शिकायत कोन्हे का, अलाह ताला जी सिर्फ़ु हमद। हाणे इहे सभु शयूं ॾिसी करे पंहिंजे दिलि में कंहिं मुसलमान जे दिलि में छा पैदा थींदी, हिकिड़ी ॻाल्हि पैदा थींदी, अहले बैत सां मुहबत। ऐं ॿियो अलाह ताला खे राज़ी करण जे लाइ
ऐं दीन जी हिफ़ाज़त जे लाइ मुसीबतूं बर्दाश्त करण जो जज़्बो पैदा थींदो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा पाण खे इन्हनि वाक़ियात में, ऐं पोइ करबला जे वाक़ियात खां पोइ बि त ॿिया बि जेके वाक़ियात थिया आहिनि न, उन्हनि मां पाण खे वॾो दर्स थो मिले। कूफ़ी आहिनि, मिसाल तौरु कूफ़े वारा उन्हनि बेवफ़ाइयूं कयूं, उन्हनि त लालच में अची हलिया, लालच में अची करे पोइ इमामनि सां उन्हनि जेके ज़ुल्म कया, ऐं पोइ उन्हनि सां जेका थी, पोइ मुख़्तार सक़फ़ी खे अलाह ताला पैदा करे छॾियो। मुख़्तार सक़फ़ी पोइ इमामनि जो बदिलो वरितो, ऐं पोइ जेके वाक़ियात शहादत खां पोइ जा थियनि था उन्हनि जो पाण जहिड़ा ज़िक्र कंदासीं। इन्हनि वाक़ियात में पाण खे दर्स इबरत आहे। दर्स इबरत छा आहे त जेके अलाह वारा हूंदा आहिनि उन्हनि जी इज़त करणी आहे, अदब करिणो आहे, उन्हनि जे रस्ते ते हलणो आहे। अलाह वारनि जी बेअदबी कोन्हे करणी, उन्हनि सां गद्दारी कोन्हे करणी, उन्हनि सां बेवफ़ाई कोन्हे करणी। त इहो हिकिड़े क़िस्म जो जेको मुख़्तसर तौर ते मूं तव्हांखे हिकिड़ो फ़ाइदा बयानु करे छॾिया। हाणे अचण वारी वीडियोज़ में इनशाला मुंहिंजी कोशिशि हूंदी त शहीद जी माना छा आहे, ऐं नबी अलैहिस्सलाम छा शहीद हुआ या कोन हुआ, त शहीद जी डेफिनेशन ई पोइ इनशाला करबला जा वाक़ियात जेके आहिनि उन्हनि ते बि पाण कलाम कंदासीं। चवण जो मक़सदु इहो आहे, हिन वीडियो में तव्हां चई थो छॾियां, पर मूंखे चवण में ॾाढी अजीब सी ॻाल्हि लॻे थी तव्हां हर वीडियो में इहा ॻाल्हि चवां त तव्हां जेको आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। ॾाढो अजीब सो लफ़्ज़ आहे। इनशाला मुंहिंजी कोशिशि हूंदी नेक्स्ट वीडियोज़ में इहा ॻाल्हि कोन चवंदुसि, कोशिशि इहा ई कंदुसि त न चवां। अजीब थो लॻे यार हर वीडियो में चवणु त सब्सक्राइब करे वठो। चवण मक़सदु आहे असां तव्हांजे लाइ महिनत कयूं पिया, त तव्हां बि थोरी सी हिमत करियो, हिकिड़ो इहो बटन दॿाए छॾियो, हिकिड़ो दफ़ो दॿाए छॾियो, पोइ इनशाला तव्हांखे दॿाइण जी ज़रूरत ई कोन्हे का। ठीकु आहे जी, दुरूद पाक पढ़ी वठो, सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।